अॼु जी ताज़ा ख़बर। सामूंडी हदुनि जे भॼकड़ी करण जे इल्ज़ाम हेठि भारतीय नेवी पारां पकड़ियल पाकिस्तान जा 25 खां वधीक मुहाणा कुझु ॾींहं पंहिंजे हिरासत में रखण खां पोइ भारतीय नेवी पाकिस्तान मुहाणनि खे भारतीय पुलिस हवाले करे छॾियो आहे। ख़बर मूजिबि अॼु जी ताज़ा ख़बर। ख़बरूं तो पूरी पीन सुनियोसीं, पर मूंखे अलाह में उम्मीद आहे त माण्हू कंहिं माण्हू सां गॾु ज़रूरु हूंदो। खमीसा, मुंहिंजी दिलि चवे थी त मुंहिंजो माणिक ज़िंदा आहे ऐं इन्हनि ई माण्हुनि सां भेड़ो थींदो। अलाह कंदो असांखे ॿिनि ॾींहंनि में माणिक जे बारे में सुणाई ख़बर पवंदी। आउं बि सुबुह जो वाड़ी वारे घोट जे नाले मिठाई विराईंदसि ऐं आउं बि ऑफिस मां पक करे ईंदुसि। तूं हिते छो आयो आहीं? मां घर तूं असांजे तड़ ते अची सघीं थो त छा आउं तुंहिंजे ठीअ ते नथो अची सघां? हे ठिया ऐं तड़ मुंहिंजा आहिनि। हिते मूंखे अचण खां केर बि नथो रोके सघे। तोखे पंहिंजे तड़ ते अचण खां आउं रोकींदुसि। आउं जेकॾहिं तो रोकियो तुंहिंजी ॿी बांह बि कपजी वेंदी। मांगर खां मथे मोरिड़ियो बाहे। तूं पंहिंजो पाण खे एॾो ताक़तवर न सम्झ। ताक़त वारी सिर्फ़ अल्लाह जी ज़ात आहे। हले तो असां ते घोड़े में हमिलो करायो ऐं राजा जी इज़त में हथ विधा, पोइ उते असांखे कंहिं बचायो? इहो तुंहिंजो माणक केॾां वियो? हू समुंड वटि अमानत आहे। धरती ऐं समुंड अमानत न आहिनि खाईंदा। अमानत सिर्फ़ तो जहिड़ा वागू खाईंदा आहिनि। बस इहो मूंखे ॿुधाए तूं हिते आयो छो आहीं? मांगर आउं तोखां सिर्फ़ इहो पुछण आयो आहियां, तूं असां ते हमला कराए असांजी इज़तनि में हथ विझी को पियो करी? असां आख़िर तुंहिंजो कहिड़ो ॾोह कयो आहे? हिते मांगर जी मर्ज़ी हलंदी आहे। जंहिंजो चाहे रत पीए, जंहिंजो डब खाए। हाणे मांगर खे राजा जी बुख लॻी आहे ऐं मांगर उनखे ज़रूरु खाईंदो। मांगर यादि रख, अगरि तो राजा जी हिकिड़े चूड़ी बि न टोड़ी, आउं तुंहिंजो हाव कढी घोड़े ते रखंदुसि त जीअं ॿिया मांगर तुंहिंजो हशर ॾिसी समुंड मां भॼी वञनि। अड़े बांह कपिया, तूं मांगर खे पुॼा कंदे? भली मुंहिंजी हिकु बांह आहे, पर आउं तुंहिंजूं इहे ॿई बाहूं मरोड़े भञी मुंझ करे छॾींदुसि। अॼु खां पोइ तूं असांजे तड़ ते मेरी नज़र खणी आए त मांगर तुंहिंजे लाइ सुठो कोन थींदो, सुठो कोन थींदो। पाणीअ में पेर मांगर सां बि। हाणे ड्रामा सीरियल पाणी ऐं प्रीत जा तमाम एपिसोड्स ॾिसो HD क्वालिटी में। विजिट करियो सिन TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिन TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।